رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون.
सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। फनहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़्ज़ाम आई बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीजों, दोस्तों, अवा प्यारी जमात जे आॾो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद मां हिक आयत सगोरी अवा बुजुर्गन जे आॾो मूं तिलावत कई आहे। इरादो आहे त उन आयत सगोरी जे बारे में चंद मारूज़ात तव्हां जे आॾो पेश कयां। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जो पैगाम तव्हां जे आॾो पहुचायां त जीअं तव्हां जे लाइ, असां जे लाइ, सभिनी जे लाइ मिशअले राह बणिजे। ऐं ही जेके प्रोग्राम अहिड़ा हज़ार रुपया ख़र्च करे वॾी जिद्दोजहद ऐं मेहनत खां पोइ कामयाब बणाइजनि था, उन्हनि जो मक़सद बि इहो ई आहे त असीं ऐं तव्हीं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे पैगाम खे सम्झण जी कोशिश करे पंहिंजी इस्लाह कयूं। आउं चंद ॻाल्हियूं तव्हां जे आॾो पेश कंदुसि। मुझे ला दुआ कयो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहि सलातो व सलाम जे तुफ़ैल रब करीम मूंखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं इहा बि दुआ कयो रब साईं पंहिंजे महबूब करीम जे तुफ़ैल तव्हां असांखे हक़ ऐं सच ॿुधण खां बाद में उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां अव्वल तव्हांखे आउं आयत करीमा जो तर्जुमो ॿुधायां, उन खां बाद में जेके चंद ॻाल्हियूं अल्लाह ताला चवरायूं से तव्हां जे आॾो पेश कंदुसि। माशाअल्लाह मूं पे चयो त शायदि तव्हां थकिजी हलिया वेंदा, पर माशाअल्लाह तव्हांजो जलसो, तव्हांजो इज्तिमा शबाब ते आहे, साॻी रौनक आहे, साॻे नमूने वेठा आहियो। पर थोरो आवाज़ बुलंद करे मुंहिंजे हबीब करीम ते दुरूद पेश कयो त तव्हांखे आयत जी माना ॿुधाईंदो वञां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाहि व उलाइका
उलाइका हुमुल फाइजून। अल्लज़ीना उहे शख्स आमनू जन ईमान आंदो वहाजरू ऐं हिजरत कयाऊं वजाहदू ऐं जिहाद कयाऊं फी सबीलिल्लाह अल्लाह जे राह में बेअमवालिहिम व अनफुसिहिम वो जिहाद माल सां भी कयूं यानी माल भी अल्लाह जे राह में ख़र्च कयूं व अनफुसिहिम ऐं पंहिंजूं जानियूं भी अल्लाह पाक जे राह में सर्फ कयूं। अल्लाह ताला फरमाए तो अअज़म दरजतन इंदल्लाह उन्हनि माण्हुनि जो मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटि तमामु वॾो दर्जो आहे। व उलाइका हुमुल फाइजून ऐं इहे ई शख्स कामयाब आहिनि। मां अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु इन्हनि खे कामयाबीअ जो सर्टिफिकेट अता फरमाया थो। मूं आयत करीमा जो जल्दी जल्दी तर्जुमो इन्ही जे लाइ कयो त कॾहिं कॾहिं विच ते ॻाल्हियूं घणियूं अची वेंदियूं आहिनि ऐं तर्जुमो बि रहिजी वेंदो आहे, पोइ मज़ो कोन थींदो, तंहिंजे करे कम अज़ कम तव्हांखे आयत करीमा जो मफ़हूम ऐं तर्जुमो ज़हन में हुजे अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालुहु जो इरशाद मुबारक छा आहे। हाणे अव्हांखे ख़ुदा ताला अक़ुल सलीम अता फरमायो आहे। ईमान तव्हां बि आंदो ऐं इहो ईमान आणण जो सिलसिलो इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं हलंदो। छो? अल्लाह ताला फरमाए तो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। मुझो प्यारो महबूब मोहम्मद मुस्तफा रसूलन ऐं नबियन जी पुजाणी आहे, यानी उन खां बाद में को नबी को न ईंदो। अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालुहु मुंहिंजे हबीब करीम जे मथे मुबारक ते रिसालत ऐं नबूवत जो अहिड़ो ताज रखियो आहे जेको क़यामत खां बाद क़यामत ताईं मुस्तफा जे सिर ते हूंदो। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं अल्लाह जा नबी यके बाद दीगरे ईंदा विया। हिकिड़ो नबी ईंदो हो, उहो पंहिंजो दौर पूरो कंदो हो, ज़रूरत पवंदी ही वरी ॿियो रसूल ऐं नबी ईंदो हो, उहो हलियो वेंदो हो, वरी ज़रूरत पवंदी ही त वरी टियों नबी ईंदो हो, उहा ज़रूरत माण्हुनि जी पूरी थींदी ही। इहो सिलसिलो हलंदो रहियो 6000 साल ताईं अल्लाह ताला इहो सिलसिलो हलायो। तक़रीबन कमो बेश 1,24,000 नबी ख़ुदा जा ईंदा विया, जहान छॾींदा विया, माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं थींदियूं हुयूं। उन खां बाद में वरी उहो ज़मानो ख़ाल थींदो वियो। अल्लाह ताला वरी उन ख़ाल खे पुर करे कंहिं ॿिए नबी खे मोकिलींदो वियो। पर जॾहिं आमना जे लाल जो वारो आयो, ॾाढे चओ न सुभान अल्लाह, जॾहिं आमना जे लाल जो वारो आयो, अल्लाह ताला ऐलान फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम। अवां मर्दन मां कंहिंजो बि मोहम्मद करीम बाबो नाहे, वलाकिन रसूल अल्लाह। मुझे नबी करीम सां कंहिं मिटरी माइटरी वारे ताल्लुक सां पेश न अचिजो। जेकॾहिं तव्हां नबी करीम अलैहिस्सलाम जा उम्मती आहियो ऐं उनखे अल्लाह जो रसूल मञो था त दुनिया जा ताल्लुक दुनिया जूं मिटरियूं आहिनि के न के मुस्तफा खे अल्लाह जो रसूल मञो। वलाकिन रसूल अल्लाह, बलकु अल्लाह जो रसूल आहे, रुगो रसूल नाहे। व खातमन नबिय्यीन, ऐं आख़िरी नबी आहे, उन खां बाद में ॿियो को नबी कोन ईंदो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन हबीब करीम जे ज़ाहिरी ज़िंदगी पाक खे 1400 साल गुज़री विया, हे 15वीं सदी हले पई।
अगते खुदा जी मर्जी आ क़यामत सुभाणे आने मर्जी जो मालिका 1000 साल का बाद आने मर्जी जो मालिका लख साल का बाद आने मर्जी जो मालिका पर अल्लाह जे कुरान फैसलो क्यों त हाणे हमेशा हमेशा रसूल मुहम्मद अरबिया जो रसूल हाणे कोन ईंदो न कंहिंजे अचण जी ज़रूरत पवंदी बस आखिरी नबी आहे हाणे जेके भी दुनिया जूं ज़रूरतूं आहिनि ईमान इस्लाम जे मामले में अल्लाह ताला जो महबूब पूरियूं फरमाईंदो रहंदो ऐं अल्लाह तबारक व तआला मुस्तफा के नबी रसूल आखिरी बनाए आखिरी किताब आखिरी शरीयत ॾेई छॾी आहे हाणे जेको भी दुनिया जो सिलसिलो हलंदो इन महबूब जे कॾ हलंदो पोइ महबूब जे कॾ हलंदो त मुंहिंजे महबूब ते ईमान आणण जो सिलसिलो भी थकजी पिया हो त ॿुधायो जे जागो था त पोइ चवंदा हलो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में क़यामत ताईं ईमान आणण जो सिलसिलो जारी रहंदो चओ चओ जारी रहंदो न सही अल्लाह ताला फरमाओ अल्लज़ीना आमनू जन ईमान आंदो तव्हां वेंदो आहे क़यामत ताईं माण्हू आणींदा वहाजरू ऐं हिजरत कयऊं ऐं हिजरत भी अल हिजरत मादियतुन इला यौमिल क़ियामह हुजूर जी हदीस आहे पर फरमाया त हिजरत जो सिलसिलो भी क़यामत ताईं हलंदो अल्लाह जे राह में अलम तकुन अर्दुल्लाहि वासिअतुन फतुहाजिरू फीहा अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में फरमायो आहे तुहे माण्हू जेके दीन जे मामले में सुस्ती करे ज़ालिमन जे आॾो झुकी पवंदा आहिनि ऐं अल्लाह जे दीन जी ख़िदमत कोन कंदा आहिनि ऐलान कोन कंदा आहिनि दीन जे बारे में साबित कदम न रहंदा आहिनि उहे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला खे अर्ज़ु कंदा या अल्लाह असां त ज़मीन में कमज़ोर हुआसूं असीं ज़ईफ़ हुआसूं जंहिं ॻोठ या शहर में रहंदा हुआसूं उहे माण्हू तमामु ज़ालिम हा ताक़त वारा हा असां हुननि जे आॾो पंहिंजो मज़हब ज़ाहिर करे कोन सघंदा हुआसीं अल्लाह ताला खे फरमाईंदो अलम तकुन अर्दुल्लाहि वासिअतुन फतुहाजिरू फीहा छा मां अल्लाह जी ज़मीन कुशादी कान हुई छा अवां इन ॻोठ खे छॾे हिजरत करे तव्हां अहिड़ी जाइ ते वञो हा जंहिं जाइ ते खुली दिलि सां तव्हां अल्लाह ई अल्लाह जे रसूल ते ईमान आणे ख़ुदा जी इबादत कयो हा इन ज़ालिमनि जो पाड़ो छॾे वञो हा इहो अल्लाह जे ज़ात बाबरका जे तरफ़ खां इशारो आहे त तव्हांखे क़यामत ताईं ख़ुदा जे राह में वतन छॾणो पइजी वञे त वतन खे बि छॾणो पइजी वेंदो चवण जो मक़सद छा आहे त हिजरत जो सिलसिलो भी क़यामत ताईं अल्लज़ीना आमनू ईमान आणण जो सिलसिलो भी क़यामत ताईं वहाजरू ऐं मुंहिंजा दोस्त हिजरत जो सिलसिलो भी क़यामत ताईं वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम ऐं उहे माण्हू जन जिहाद कयो अल्लाह जी राह में पंहिंजा माल भी कुर्बान कयूं पंहिंजूं जानियूं भी कुर्बान कयूं मुंहिंजा दा जेकॾहिं गौर सां ॾिसजे त इहो जिहाद जो सिलसिलो माल ऐं जान कुर्बान करण जो सिलसिलो भी क़यामत ताईं जारी आहे अज भी जिहाद करे सघिजे थो सुभाणे भी जिहाद थींदो क़यामत ताईं जिहाद थींदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे और फरमाइनि था त अल्लाह साईं मुंहिंजे उम्मत जी इज्जत जिहाद में रखी आहे जॾहिं मुंहिंजे उम्मत मां जिहाद जो जज़्बो निकिरी वेंदो त हुननि जी इज्जत खाक में मिली वेंदी जेकॾहिं मुसलमान में जिहाद जो जज़्बो आहे मुजाहिद थी ॾेखारींदो त अल्लाह ताला हुन जी इज्जत बरक़रार रखंदो अॼु मुसलमान छाजे करे दरबदर आहे आराम पसंद थी वियो आहे मुसलमान जिहाद खां डिॼी रहियो आहे या वरी अहिड़ियूं तबलीगूं तालीमूं थी रहियूं आहिनि जो जिहाद जो सबक़ कोन थो ॾिनो वञे जेकॾहिं अॼु बि मुसलमान पाण में जिहाद जो जज़्बो पैदा करे ख़ुदा जो कसम आहे पूरी दुनिया में मुसलमान एतिरे घणे तादाद में आहिनि जो मुसलमान रुगो गॾिजी थुकूं हणनि ईसाइन ऐं यहूदनि खे त उहे मुसलमान जे थुकुनि में ॿुॾी मरी वेंदा बम एटम बम हथियार टैकूं हवाई जहाज ॿियूं शयूं
त बाद जी ॻाल्हि हा रुगो मुस्लमान मुतहद थी ॾेखारण इत्तिहाद मुस्लमाननि में हुजे यकजहती हुजे ऐं जज़्बो जिहाद जो हुजे त रसूलुल्लाह जे उम्मत खे अल्लाह से वॾी ताक़त अता फरमाई। सत समुंड पार ईसाई यहूदी तोखां डिॼनि था, सत समुंड पार यहूदी ईसाई तोखां कंबनि था, साज़िशूं पिया कनि पंहिंजे पंहिंजे मुल्क खे छॾे तुंहिंजे मुल्क में फितना, तुंहिंजे मुल्क में कैंपूं, तुंहिंजे मुल्क में हुननि जा एजेंट, तुंहिंजे मुल्क में हुननि जूं मशीनूं कम पियूं कनि। इन्हीअ जे करे त मुस्लमान जेकॾहिं मुतहद थिया, हे रसूलुल्लाह जी उम्मत आहे, हे जॾहिं पाण में मुतहद थी हिकिड़ी ॻाल्हि कंदा, ही उहा क़ौम आहे जेका सिर कटाए सघंदी आहे, पोइ पेर हटाईंदी न आहे। पर उन्हीं असांजे उन्हीं स्पिरिट खे, असांजे जज़्बे खे ख़त्म करण जे लाइ कई साज़िशूं आहिनि। डिवाइड एंड रूल हुननि जो मुंहिंजा पुराणो हिकिड़ो चवण आहे त मुस्लमान खे विढ़ायो, मुस्लमान खे तक़सीम कयो, मुस्लमान खे धार कयो, फिरका फिरका, टोला टोला, जमातूं जमातूं, हिन में ग्रुप बंदियूं पैदा कयो त ताक़त न रहंदी, मुस्लमान बिल्कुलु कमज़ोर थी वेंदो। पोइ कमज़ोर थी वेंदो, जीअं वणई तीअं मुस्लमान जे मथां पियो हुकूमत कर। इहा साज़िश करे असां मुस्लमान खे विढ़ायो थो वञे। अल्लाह करे, अल्लाह करे, अल्लाह करे असीं सभु मुस्लमान गॾु थी वञूं। आमीन त चओ, बुलंद आवाज़ सां आमीन चओ। मुजादा सभई कलमो कहिड़ो भरियो, ला इलाहा इल्लल्लाह। पोइ फिरका छा जा, हे जमातूं छा जूं, हे ग्रुप छा जा? बदमज़हब त हूं ई बदमज़हब आहे। तूं छो थो चवीं ही फलाणी जमात में आहे, हे फलाणे ग्रुप जो आहे, ही असांजी जमात जो न आहे, हे फलाणी जमात जो आहे। खुदा हिदायत करई, जंहिं बि शख्स सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह जो नारो हणी कलमो भरियो आहे न, उहो जमात हिकिड़ी जमात आहे। मशरक खां मगरब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं जेके भी मुंहिंजा दोस्त मुस्लमान मुतहद थी जकर कलमे पढ़ण वारा, दुरूद ओ सलाम वारा गॾु थी ॾेखारण ऐं हिकु थी ॾेखारण त असां कॾहिं हे ॾुख जा ॾींहं कोन ॾिसूं हा। अल्लाह करे, अल्लाह जी ज़ात बाबरकात करे जो असां मुस्लमान में पाण में ॿधी पए, इहे गुरू बंदियूं छॾे ॾियूं। असीं जमात हिकिड़ी आहियूं, हिकिड़े ई जॻह ते, हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते सोने नबी जो दीन जो तहफ़्फ़ुज़ कयूं। इंशा अल्लाह ताला जेकॾहिं जिहाद जो जज़्बो अॼु तो में पैदा थी पए त ख़ुदा तो इज्जत बुलंद फरमा छॾे। अल्लाह ताला फरमायो, वजाहदू फी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम। उहे अल्लाह जी राह में पंहिंजो माल भी ख़र्च कनि ऐं अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं भी ख़र्च कनि। अल्लाह ताला फरमाए थो, अअज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि जो अल्लाह पाक वटि तमामु वॾो दर्जो आहे। व उलाइका हुमुल फाइज़ून, ऐं इन्हनि खे ई मां अल्लाह तबारक व तआला कामयाब करार ॾिनो आहे। मुजादा मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां ईमान आणियो, आख़िरत ताईं ईमान जो सिलसिलो हलंदो। हिजरत कयो, हिजरत जो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो। जिहाद कयो, जिहाद जो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो। माल ख़र्च कयो, माल ख़र्च करण जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। पंहिंजूं जानियूं ख़र्च कयो, इहो क़यामत ताईं सिलसिलो हलंदो। अल्लाह ताला फरमाए थो, इहे जेके क़यामत ताईं ईअं अमल कंदा, मां उन्हनि खे कामयाबी अता फरमाईंदुसि ऐं इन्हनि जो मां अल्लाह ताला वटि तमामु वॾो दर्जो आहे। इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर अदा जन हिन पंहिंजे अखियुनि सां मुहम्मद मीर जो दीदार करे इहे सभु शयूं करे ॾेखारियूं, तंजो केॾो शान हूंदो। अल्लज़ीन आमनू, तू भी आही, क़यामत ताईं सिलसिलो हलंदो। वहाजरू, ऐं जेके हिजरत कनि, तू भी आही, क़यामत ताईं हिजरत वारा हलंदा। वजाहदू, ऐं जेके जिहाद कंदा, उहो तू भी आही, क़यामत ताईं भी हूंदा।
फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम, पंहिंजे माल सां जान सां अल्लाह जी राह में, उहो तूं बि थी सघी तो क़यामत ताईं बि सिलसिलो हलंदो। हाणे तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाए थो आज़म दरजतन इंदल्लाह, ये अल्लाह वटि तमामु वॾे दर्जे वारा आहिनि। व उलाइक हुमुल फाइज़ून, इहे कामयाब आहिनि। अदा 1400 साल खां पोइ बि असां आज़म दरजतन इंदल्लाह जे ख़ुशख़बरी जा हक़दार थी सघूं था। 1400 साल खां बाद में उलाइक हुमुल फाइज़ून वारी ख़ुशख़बरी खां कामयाब थी सघूं था। ऐं जन रूबरू रसूलुल्लाह जो दीदार करे, का लालच का नहीं, को इक़्तिदार को न हो, का मुंहिंजा दोस्त ज़ाहिरी ज़मत दुनिया का नहीं, को लश्कर को न हो, को फौज को नहीं, मिस्कीनी गरीबी हाल हो सहाबा किराम जो, ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात वटि बि को सोन चांदी को न हो, पर इन जे बावजूद बि नबी पाक ते ईमान बि आंदऊं, जिहाद बि कयूं, हिजरत बि कयूं, नबी पाक जे मथां माल भी कुर्बान कयूं, जानियूं भी कुर्बान कयूं, अल्लाह जे राह में सिर भी ॾेई छॾियूं। मां तो चवां त सभिनी खां वधीक आज़म दरजतन दर्जे में वॾा उहे मुहम्मद करीम जा असहाबा हुआ। व उलाइक हुमुल फाइज़ून, ऐं कामयाब भी उहे ई हुआ। कहिड़ा? ओ जेके नबी करीम अलैहिस्सलाम जो दीदार करे, हुजूर करीम जे मथां जन ईमान पे आंदो, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में दाखिल थिया। अदा लाड़काणे जा मुसलमान, इन खां वधीक मां समझा थो हदीसूं भी आहिनि, तफ़सीर भी आहिनि, वाक़िया भी आहिनि, फ़ज़ाइल भी आहिनि, सीरत भी आहे, सब कुछ आहे, पर अल्लाह जे क़ुरान करीम जे शाहिदी खां मथे भी का शाहिदी कान्हे। इहा शाहिदी मुझे महबूब करीम जे असहाबन सगोरन जे फजीलत ते दलालत थी करे। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फरमाए त आज़म दरजतन इंदल्लाह, इन मुहम्मद करीम जे गुलामन जो मां अल्लाह वटि तमामु वॾो दर्जो। ओ मुसलमान, मां तोखे इहो अर्ज़ कंदो हलां त का बि शइ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे आॾो वॾी कान्हे का। अल्लाह ताला ने जहान रा फरमायो कुल मताउ दुनिया कलील, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, ही कायनात जे अंदर जेको भी दुनिया जो साज़ो सामान आहे, इन आसमान ऐं ज़मीन जे विच ते जो कुछ भी आहे, अल्लाह ताला फरमाए तो यो मां अल्लाह जे नज़र में कलीला, थोड़ो आ। हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे, नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था त जेकॾहिं हिन दुनिया जी इज्जत अल्लाह ताला वटि मच्छर जे पर जेतिरी हुजे हा, मच्छर जे पर जी का कीमत कान्हे, पर हिन सॼे जहान खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे मच्छर जे पर जेतिरी भी इज्जत ॾे हा, इज्जत, त पोइ इज्जत वारी शइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दुश्मननि खे कोन ॾींदो आहे। पर ही दुनिया मच्छर जे पर खां भी घटि आहे। नबी सही फरमाइनि था जेकॾहिं मच्छर जे पर जेतिरी भी हिननि खे इज्जत हुजे हा, त गैर मुस्लिम ऐं अल्लाह जा दुश्मन पाणी जे ढुक लाइ तड़पी तड़पी मरी वञनि हा। ॿियो त कुछ कोन मिले हा, पर पाणी जो ढुक बि कोन मिले हा, बशर्ते कि हिन दुनिया जी ऐं दुनिया व माफ़िया जी ख़ुदा वटि इज्जत हुजे हा। तव्हांजी माना ही जेका दुनिया जंहिंजे पुठियां असां मरी बुछड़ा थिया आहियूं, जंहिंजे पुठियां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, जंहिंजे पुठियां मुंहिंजा दा खून रेज़ी कंदा आहियूं, जंहिंजे पुठियां असीं ख़राब ख़्वार थींदा आहियूं, ओड़े पाड़े खे ईज़ाए चट कयो आहे, परायूं मिल्कतूं फमाईंदा आहियूं, इन दुनिया जे पुठियां असां छा न छा कयो आहे। अल्लाह ताला फरमाए तुंहिंजी का इज्जत मां अल्लाह वटि कान्हे का। इज्जत हुजे हा त मां काफ़रनि खे बेदीलनि खे पाणी जे ढुक लाइ बि सिकाया हा। हाणे जॾहिं हेॾी दुनिया जेका असांजे नज़र में तमामु वॾी आहे, अल्लाह ताला फरमाए थो त मच्छर जे पर खां बि घटि आहे, ऐं मुहम्मद जे सहाबनि खे रब थो चए त आज़म दरजतन इंदल्लाह, इन्हनि जो दर्जो मां अल्लाह वटि तमामु इन मां अंदाज़ो कर।
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे दीदार जो मुझा दोस्त अजीज एड़ो त असर जे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ईमान वारी अख सां ॾिठो मुझे मुस्तफा करीम फरमायो आ उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम। नमाज जी ॻाल्हि कोन सोणे कई त मूंखे ॾिसी पोइ नमाज़ूं पढ़े, हज जी ॻाल्हि कोन कयूं त मुंहिंजो दीदार करे पोइ हज करे, नबी करीम ज़कात जी ॻाल्हि कान कई त मुंहिंजे दीदार खां पोइ ज़कातूं बि ॾिए। महबूब पंहिंजे ज़ियारत ऐं दीदार खे कंहिं बि शर्त सां मशरूत कोन कयो आहे। बसि नबी करीम फरमाए थो बसि हिकिड़ो शर्त आहे, अव्वल ईमान हुजेसि, ईमान खां पोइ मुॾे निहारे ऐं ईमान वारी अख सां मुंहिंजी ज़ियारत करे। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था उन तां जहन्नम जी बाहि हराम। जहन्नम जी बाहि हराम आहे जंहिं सोणे सरकार जो दीदार कयो। पर मुंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं बि फरमायो आहे त उन मुंहिंजे दीदार करण वारे जो जेको दीदार करे उन तां बि जहन्नम जी बाहि हराम। जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कंदो आहे उनखे सहाबी चइबो आहे, ऐं जेको सहाबी जो दीदार कंदो आहे उनखे ताबई चइबो आहे, वरी जेको ताबई जो दीदार कंदो आहे उनखे तबो ताबई चइबो आहे। नबी करीम फरमाइनि था खैरुल कुरून करनी सुम्मल्लज़ीन यलूनहुम सुम्मल्लज़ीन यलूनहुम। सभिनी ज़माननि में भले खां भलो ज़मानो मां मोहम्मद करीम जो आ, उन खां बाद में मुखां बाद में जेके जंजो ज़मानो मुखां पोइ हूंदो मूंसां मुत्तसिल हूंदो यानी सहाबा जो ज़मानो। पाण फरमाइनि था सहाबा जो ज़मानो भलो आहे, सुम्मल्लज़ीन यलूनहुम उन खां बाद में जेको सहाबनि सां मुत्तसिल ज़मानो आहे यानी ताबईन सगोरनि जो। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था उहो बि ज़मानो भलो आहे। मुंहिंजो ज़मानो भलो सिंधी में ॿुधाया आहे, सहाबनि जो ज़मानो भलो। साईं साहिब फरमाइनि था मुंहिंजे ताबईन जो ज़मानो भलो। मुंहिंजो त ज़मानो भले खां भलो, पर मुंहिंजे ॾिसण वारनि जो बि ज़मानो भलो। मुंहिंजे ॾिसण वारनि खे वरी जन ॾिठो उन्हनि जो बि ज़मानो भलो। अदा जेके उहे भला माण्हू जंहिं भले ज़माने में रहनि, हेॾे निहार भले ज़माने में रहनि, उन ज़माने खे रसूलुल्लाह भलो चवे, पाण केॾा भला हूंदा। माण्हू पीरनि जूं कुर्सियूं चुमींदा आहिनि, माण्हू मुर्शिदनि जी बिस्तरे खे बोसा ॾींदो आहे, माण्हू मुर्शिदनि जे वुज़ू वारे पाणीअ खे मुंहिंजा पंहिंजे मुंहं ते हणंदो आहे, मुर्शिद जो कपिड़ो हूंदो आहे उनखे निस्बत सां बोसा ॾिबा आहिनि, अदब ऐं मुहबत जो मक़ाम हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त पूॼा बि थींदी आहे, अदब ॿियो हूंदो आहे, अदब जो मक़ाम निरालो हूंदो आहे, पूॼा जुदारी हूंदी आहे। असां औलिया अल्लाह खे अल्लाह जो दानो सम्झंदा आहियूं, उन्हनि जे जिस्म सां जंहिं शइ जो ताल्लुक़ हूंदो आहे उनजो बि अदब कंदा आहियूं। जेकॾहिं कंहिं पीर मुर्शिद फ़क़ीर दरवेश सां निस्बत कुर्सी रखे, उहा कुर्सी इज़त वारी उन्ही बुज़ुर्ग जे निस्बत जे करे त उही बुज़ुर्ग हिन ते वेहंदो हो। उहो ज़मानो जंहिंखे नबी करीम चवे ख़ैर भलो आहे, ज़मानो भलो आहे। पोइ जेकॾहिं ज़मानो भलो आहे त ज़माने वारा हथ मथे खणी ॿुधाए त मां ठरा। अबाजे ज़मानो भलो त ज़माने वारा सुभान अल्लाह। अल्लाह से तो असांखे सम्झ नसीब फरमाए। चओ न सुभान अल्लाह। ज़मानो भलो तो ज़माने सां निस्बत रखण वारा भी भला। उहे केर हा? असहाब सगोरा। ॾाढे चओ असहाब सगोरा। मुझे महबूब करीम फरमा अस्हाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम। ॿुधी छॾियो मुंहिंजा सहाबी सगोरा सब जो सब हिदायत जा सितारा अथव।
ऊंदा ही रात हुंदी आ, झंगल हुंदो आ, न का ओलह जी ख़बर पवंदी आ, न को उत्तर जी, न का ओभर जी, न का ॾखण जी, न को वरी को दग ॾसण वारो हूंदो आ। हाणे माण्हू मुजादा पंहिंजे मुंहुं हलंदो त कंहिं भानासार में वञी किरंदो, कंहिं खॾ में वञी किरंदो, कंहिं वादीअ में वञी गार में किरंदो, कंहिं बगड़नि शींहनि जे हथ चढ़ी मारजी ख़तम थी वेंदो। पर जेको सियाणो माण्हू हूंदो ऊंदा ही रात में ॾस ॾियण वारो कोन हूंदो त हलंदो कोन, बीही रहंदो, बीही आसमान ॾे निहारींदो त टेड़ू काॾे हन, कती काॾे आ, कुतुब तारो काॾे आ, फलाणो सितारो काॾे आ। पोइ अकुलमंद पाण ई पाण सम्झी वेंदो त ओलह हेॾे आ, ओभर हेॾे आ, उत्तर हेॾे आ, ॾखिण हेॾे आ। पोइ पंहिंजे अकुल सां सितारनि मंझां रस्तो हासिल करे पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुचंदो आ। कुर्बान वञा मदीने जे मीर तां, उन्हनि बि असांखे निस्बत ॾिनी आ त तूं कहिड़ी बि गुमराही में अची वञी, उन गुमराहीअ में तोखे ॾस ॾियण वारो केरु कोन हुजे, तुंहिंजे लाइ ऊंदा ही रात खां बि वधीक अंधेरो हुजे। नबी करीम फरमाइनि था, मां मोहम्मद करीम जा असहाब हिदायत जा सितारा आहिनि, उन मुंहिंजे सितारनि में नज़र कजां, हली पइजां, उहो असहाबी तोखे मां मोहम्मद ताईं पहुचाए छॾींदो। या अली मुर्तज़ा शेरे खुदा, जेकॾहिं तव्हां उन सितारनि में नज़र कंदो ऐं उहे सितारा जेके आहिनि नज़र न कढंदो त उहे सितारा तव्हांखे बिल्कुलु जीअं दुनिया जो सितारो उत्तर ओलह ॾखिण ओभर जो तव्हांखे ॾस ॾेई मंज़िल मक़सूद ताईं आणींदो आहे त मुंहिंजो सहाबी सॻोरो बि तव्हांखे मंज़िल मक़सूद ते पहुचाए, तव्हांखे हर गुमराही खां बचाए छॾे। अफ़सोस जो मक़ाम आहे, अफ़सोस जो मक़ाम आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक वो फरमाइंदो आहे त हिन खां वधीक बि बदबख्ती कहिड़ी आहे। पाण मिसाल ॾिनो अथनि, पाण फरमाइनि था जेकॾहिं कंहिं ईसाईअ खां सवाल कजे, ओ ईसाई तव्हांजे ईसा नबी जे उम्मत में सभिनी खां भला केरु? जागो था, तवज्जो कजो। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइनि था त जेकॾहिं कंहिं ईसाई खे चइजे, ईसाईअ खे, नसारे खे, नसारा तव्हांजे नबीअ जे उम्मत में भला केरु? नसारो चवंदो जन असांजे ईसा नबीअ जी ज़ियारत कई, जेके असांजे ईसा नबीअ जा असहाब हुआ। नबी जो शान मथे आहे, पर नबी खां बाद में उम्मत में भले खां भलो उहो जंहिं ईसा अलैहिस्सलाम जो सोबत कई ऐं ईसा जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो सहाबी जो। पाण फरमाइनि था वरी जेकॾहिं यहूदी खां पुछिजे, यहूदी खां, ओ यहूदी अव्हांजे मूसा नबी अलैहिस्सलाम खां बाद में तव्हांजे उम्मत में भलो केरु? त यहूदी चवंदा असांजे नबी मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत में भले खां भलो मूसा अलैहिस्सलाम जो सहाबी। जागो था, ॻाल्हि सवली आहे न बाबा? छा चवंदा? ईसाई चवंदो ईसा जो सहाबी भलो, यहूदी छा चवंदो? मूसा जो सहाबी भलो। पर हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइनि था वॾी बदकिस्मती आहे जो मुसलमाननि में हिकिड़ो टोलो आहे, उन्हनि खे जेकॾहिं चइजे त तव्हांजे नबीअ जे उम्मत में बुछड़े में बुछड़ो केरु आहे? होॾे सुवाल कहिड़ो हो त ईसाईओ भले में भलो, चओ भले में भलो, ॾाढे चओ ईसाईओ तव्हां में भलो केरु? यहूदियो तव्हां में भले में भलो केरु? त यहूदनि चयो त मूसा जो उम्मती, ईसाइनि चयो त ईसा जो उम्मती। वरी मुस्लमान खां पुछ तव्हां त न, पर को हिकिड़ो अहिड़ो टोलो आहे, उन्हनि खां पुछो बाबा ॾियो ख़बर तव्हांजे नबी जे उम्मत में बुछड़े में बुछड़ो केरु? चवंदा नबी जा सहाबी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ केॾो फ़र्क़ु आहे। यहूदी चवे असांजे नबी जो उम्मती सहाबी भलो, ईसाई चवे असांजे नबी जो
मुसलमान आई उन जो सहाबी भलो ऐं मुसलमान चवे असांजे नबी जो असहाबी सभिनि खां ख़राब ऐं बुछड़ो। मुंहिंजा दोस्त हालांकि इएं कोन्हे को। अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जी आयत हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक पढ़ी, मां बि तोखे पढ़ी ॿुधायां। पाण फरमाइनि था हक़ीक़त ही आहे, अल्लाह ताला फरमाईंदा कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास। अवां न ईसाईअ जी ॻाल्हि ते हलो, न यहूदीअ जी ॻाल्हि ते हलो, न इन कंहिं टे शख़्स जी ॻाल्हि ते हलो, अवां अल्लाह जी ॻाल्हि ते हलो। अल्लाह ताला फरमाए थो कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास। ओ मुहम्मद करीम जा सहाबियो, तव्हां सभिनी में भला आहियो। हर उम्मत में तव्हां भला आहियो। आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं कहिड़ो बि ख़ुदा जो नबी हुजे, अल्लाह जे नबियनि खे मञण वारा उम्मती भला। इएं कोन्हे को त उहे भला न हा, पर अल्लाह ताला फरमाए थो उहे भला ज़रूर हा, पर तव्हां नबी पाक जा उम्मती जेके सहाबी आहियो, जन रसूलुल्लाह ते ईमान आंदो आहे, उहे वरी तव्हां सभिनी खां वधीक भला आहियो। या रसूल अल्लाह। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, और जो मकाम आहे, अल्लाह ताला तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। चओ आमीन। बुलंद आवाज़ सां चओ आमीन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजमूई तरह सहाबा किराम जे बारे में तव्हांजो अक़ीदो तमाम बेहतरीन हुजणु खपे। नबी पाक जे सहाबा किराम लाइ इएं बि कोन चवणो आहे त नंढे खां नंढो सहाबी या वॾे खां वॾो सहाबी। सहाबियत जे मक़ाम ऐं मर्तबे जे लिहाज़ सां सभु बराबरि आहिनि। सहाबियत जो जेको दर्जो आहे न, सहाबी बहैसियत असहाब हुजण जे सभु सहाबी बराबरि आहिनि, पर उन्हनि में अल्लाह तबारक व तआला वरी दर्जात रखिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे, पाण फरमाइनि था त मुंहिंजा सभु सहाबी भला, पर उन्हीं सभिनी सहाबनि में मां मुहम्मद करीम जा 4 यार भला। चओ 4 यार। बेड़ाई मिठे मोहम्मद जा 4 यार दिली, मिठे मोहम्मद जा 4 यार दिली। अबा बकरो उमर उस्मानो अली, मिठे मोहम्मद जा। अवां जो ईमान आहे अलाए कोन्हे, ओ भला चवरायो मिठे मोहम्मद जा 4 यार दिली, मिठे मोहम्मद जा 4 यार दिली। अबा बकरो उमर उस्मानो अली, मिठे मोहम्मद जा। मुझा सोना अदानी के 2-3 मिनट हमरा के बस करायो, पानी जो गिलास पियारियो, जोश चढ़ियो। ये विच में नारो न हणबो आहे, दा ॻाल्हाइण त ॾे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक पाण इरशाद फरमाइन था त मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहब्बत जी निशानी आ। सहाबा किराम पुछन था या रसूल अल्लाह केड़ी मुहब्बत जी निशानी आ? पाण फरमाइन था जन जे दिल में मुझे चैन यारन जी मुहब्बत आ, उन्हीं जी मां मुहम्मद करीम सां मुहब्बत आ। हुजूर फरमाइनि था मुझे मोहब्बत जी निशानी आ, मुझे मोहब्बत जी निशानी आ। सहाबन तो सी केड़ी? पाण फरमाइनि था जंहिंजे दिल में मुझे चैन यारन जी मोहब्बत आ, उन्हीं जे दिल में सहाबा किराम जी मोहब्बत वारे जे दिल में मुझी भी मोहब्बत आहे।
पर पाण फरमाइनि था जेको मुंहिंजे सहाबा किराम सां बुग़्ज़ रखे थो उहो मुंहिंजे मोहब्बत जी दावा करे कूड़ो आ कूड़ो आ कूड़ो आ। पाण फरमाइनि था अल्लाहु अल्लाहु फी असहाबी ला तत्तखिज़ूहुम गरदम मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़्दी अबग़ज़हुम। खबरदार खबरदार मुंहिंजे सहाबा किराम जे बारे में पंहिंजी ज़ुबान संभाले ॻाल्हाईंदा कयो। जेको मुझे साहबा सां मोहब्बत तो करे जण तो मां मोहम्मद सां मोहब्बत तो करे। ऐं जेको मुझे साहबा किराम सां बुग़्ज़ रखे थो ये समझो तो नहीं जो साहबा सां बुग़्ज़ कोने मां मोहम्मद सां बुग़्ज़ आ। अल्लाह हुजूर जे बुग़्ज़ खां बचाए। जोर सां चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त ॻाल्हि ॿुधो अबू बकर ऐं उमर जी मोहब्बत। चओ सुभान अल्लाह, ॾाढे त चओ सुभान अल्लाह। अबू बकर ऐं उमर जी मोहब्बत ऐं अलीअ जो बुग़्ज़ गॾु न रहंदा। समझो समझो छा फरमायो? मोहब्बत कैसा अबू बकर सां, मोहब्बत कैसा उमर सां, वरी बुग़्ज़ कैसा अलीअ सां। हिकिड़ी दिल में ये टे शयूं गॾु न रहंदियूं। जिथे अबू बकर जी मोहब्बत हूंदी ऐं हज़रत उमर जी मोहब्बत हूंदी उते अलीअ जो बुग़्ज़ कोन हूंदो, उते अलीअ जी भी मोहब्बत हूंदी। पाण फरमाइनि था त जेकॾहिं अलीअ जी मोहब्बत हुजे जंहिं दिल जे अंदर वरी उन्हीअ दिल जे अंदर अबू बकर सां साड़, उमर सां साड़, उस्मान सां साड़ हुजे। साईं फरमाइनि था इहे शयूं बि हिकिड़ी दिल में रही कोन सघंदियूं। जेकॾहिं अलीअ जी मोहब्बत हूंदी त उन जाइ ते अबू बकर उमर उस्मान सां हसद न हूंदो। अलीअ जी मोहब्बत ख़ुदि चाहींदी आहे। जे गुलाब जो गुल चवंदो आहे त मां ख़ुशबू ॾेखारियां, अलीअ जी मोहब्बत चाहींदी आहे त टिनि यारनि सां मोहब्बत ॾेखारियां। अबा जंहिं जाइ ते गुलाब जो गुल हूंदो ख़ुशबू हूंदी बदबू हूंदी, राबेल जो गुल हूंदो उते ख़ुशबू हूंदी बदबू हूंदी। अली मुर्तज़ा शेरे खुदा जे लाइ नबी करीम फरमाइनि था दावा करे त मां अली सां मोहब्बत कयां सो, अली मुंहिंजो साईं आहे, अली सां मूंखे प्यार आहे, पर अबू बकर उमर मूंखे नथा वणनि। नबी साईं फरमाए थो कूड़ो कूड़े जो पुट आहे। मां मोहम्मद करीम खां शाहिदी वठी छॾ। जिथे न अलीअ जी मोहब्बत हूंदी आहे उते अबू बकर उमर उस्मान जी मोहब्बत जी ख़ुशबू हूंदी आहे। असांखे तव्हांखे रसूलुल्लाह जो फ़ैसिलो क़बूल आहे। कंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे? न कहे मुल्ला जो क़बूल आहे, न कहे मौलवी जो, न कहे ज़ाकिर जो, न कहे मुंहिंजा दोस्त ॿिए माण्हू जो। असांखे फ़ैसिलो रसूलुल्लाह जो क़बूल आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था त अलीअ जी मोहब्बत जिथे हूंदी उते अबू बकर उमर उस्मान जी मोहब्बत ज़रूर हूंदी। जंहिं जाइ ते अबू बकर उमर उस्मान जी मोहब्बत हूंदी उन्ही जाइ ते वरी अलीअ जो बुग़्ज़ न हूंदो। अलीअ सां बुग़्ज़ उहा शइ रखंदी कान का। मतिलब छा त चइनीअ जी मोहब्बत लाज़िम ऐं मलज़ूम आहे। चइनीअ जी मोहब्बत ज़रूरी आहे। अबू बकर सां मोहब्बत आहे त उमर सां मोहब्बत आहे, उमर सां मोहब्बत आहे त उस्मान सां मोहब्बत आहे, उस्मान सां मोहब्बत आहे त अलीअ सां मोहब्बत आहे। जे चइनि यारनि सां मोहब्बत आहे त रसूलुल्लाह सां मोहब्बत आहे। ये छाजे करे जो मुझे रसूलुल्लाह जे सदके अल्लाह ताला मूंखे मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो आहे। अल्लाह जे क़ुरान खां मथे अबा न कंहिंजो किस्सो न कंहिंजी कहाणी कुझु बि नथो थी सघे। हे जेके तोखे फूकूं ॾींदा न फूकूं इहे कूड़ा थी कूड़ा बाबा किस्सा ठाहे ॿुधाईंदा आहिनि। अलीअ खे ज़ुल्म, अलीअ सां ज़ुल्म कयूं, अलीअ जे बचनि सां ज़ुल्म कयूं, फातिमा सां ज़ुल्म कयूं, इहे सभु कूड़। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम। ये मोहम्मद करीम जा जेके भी असहाबी सगोरा आहिनि ये काफ़रनि ते त सख़्त हूंदा पर पंहिंजा पाण में खीर ऐं खंड हूंदा। पाण में छा हूंदा जो खीर ऐं
खीर ऐं खंड बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा घटा पर रसूलुल्लाह जा सहाबी करा सगोरा इन खां बि वधीक हा। हमेशा साईं असांजो मौलाना बदरुद्दीन साहब तव्हांजे लाड़काणे में हिन जगह ते खुलफाए राशिदीन कॉन्फ्रेंस कराईंदो आहे। पर हिन साल मूंखे ये कॉन्फ्रेंस इन्ही जे करे थी वणे जो मौलवी साहब नवंबर में रखी आहे। अगे रखंदो अगस्त में सितंबर में पोइ लाड़काणो गर्मी पोइ तोबह। हाणे त मां त खणी थोरो थोरो पघरड़ो अचे थो पर तव्हां हाणे मुंहिंजो था कुबड़ा थींदा सीअ वरायो थो थोरो गरम थो चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब आज जलसा भली कजन पर मौसम जो भी ख्याल कजे जरूरी है ना। सही साईं के असां अपील कंदासीं त आइंदा बेली मेहरबानी करे हिकिड़ो अहिड़ो महीनो मुक़ररु कर, न का गर्मी न का सर्दी, उन्ही में पोइ कराईंदो कर त इंशाअल्लाह ताला ॿुधण वारनि खे बि मज़ो त ॿुधाइण वारनि खे बि मज़ो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हाणे तव्हां गौर फरमायो साईं हमेशा घणे अरसे खां वठी करे खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस थींदी थी रहे। हाणे खुलफा राशिदीन में अबू बकर सिद्दीक भी आहे, सैयदना उमर फारूक भी आहे, सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन भी आहे, सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा भी आहे। पर साईं मूंखे टेलीफोन ते चयो साईं हिन भेरे असांखे सोणे उस्मान जो शान ॿुधाइजो। मूं त तव्हांखे अर्ज़ु कयो हो न त असांजे लाइ सहाबा सभई अखियुनि जो नूर, चारई यार मुस्तफा जा असांजे लाइ अखियुनि जो नूर, सभु सहाबी शान वारा पर सभिनी खां मथे वरी चार यार सगोरा। उन्ही चइनि यारनि में अॼु तव्हांजे आॾो सोणे उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र मुबारक तव्हांखे ॿुधायां। मूंखे यकीन उम्मीद आहे त तव्हांजो ईमान ताज़ो थींदो। गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरी पहिरी ॻाल्हि चारई मुस्तफा जा सहाबी अबू बकर उमर उस्मान अली मिट्रीअ जे लिहाज़ सां मुंहिंजे नबी करीम जे खानदान जा आहिनि। को 2 पीढ़ियूं वेझो आहे, को 3 पीढ़ियूं वेझो आहे, को 5 पीढ़ियूं वेझो आहे, को केतिरो वेझो आहे, को केतिरो वेझो आहे। धारिया न आहिनि ख़ुदा जो कसम आहे। मतां तोखे दिमाग़ में उठ वेठल हुजे त अली साईं सौट हो ॿिया धारिया हा न। अबू बकर सिद्दीक जो ॾाॾो 3-4 पीढ़ी खां बाद में ऐं मुंहिंजे मोहम्मद करीम जो ॾाॾो साॻो हज़रत अमीर उमर जो ॾाॾो मथे पीढ़ीअ में ऐं सोहणे नबी करीम जो ॾाॾो साॻो आहे। उस्मान गनी जो ॾाॾो ऐं नबी करीम जो ॾाॾो मथे पीढ़ीअ में वञी हिकिड़ो थो थिए पियो। पर हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहा फज़ीलत हासिल आहे जो हज़रत उस्मान जी अम्मा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी अरवी। छा आहे नालो? अम्मा अरबी नालो अरवी। या कंहिंजी अमड़ा ॾाढे। हाणे तव्हांजो इहो हाल आहे त मां हाणे दुआ घुरंदुसि। अम्मा साईं उस्मान गनी जी अम्मा जो नालो आहे अम्मा अरवी। उन्ही अम्मा अरवीअ जी जेका माउ आहे यानी उस्मान साईं जी जेका नानी आहे, माउ जी माउ खे छा चवंदा हो लाड़काणे वारा? नानी। उन्हीअ जो नालो आहे हज़रत बैदा। छा आहे नालो? बैदा। उहा केरा ओ मुंहिंजा दोस्त अॼु त तोखे ॿुधायां उहा बीबी बैदा हज़रत अब्दुल मुत्तलिब जी न्याणी आहे, मुंहिंजे मोहम्मद करीम जी सकी पुफी आहे। जागो था। उस्मान जी अम्मा बीबी अरवी, अम्मा अरवीअ जी अम्मा बीबी बैदा, बीबी बैदा जो बाबो अब्दुल मुत्तलिब
अब्दुल मुत्तलिब मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलाम जो ॾाॾो सोने नबी करीम जे बाबे हजरत अब्दुल्लाह जो बाबो हजरत बैदा ऐं हजरत अब्दुल्लाह पाण में भेण ऐं भाउ हल उस्मान जी नानी मुझे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पुफी खुदा जे वास्ते पंहिंजे ईमान खे थोरो संभाले फ़ैसिलो ॾिजां त मुंहिंजे सोणे नबी जो माइटो आहे या न आहे। मुंहिंजा ॾाॾाणी नुख में भी नबी करीम सां मिले थो ॾाॾाणी नुख भी नबी करीम सां गजल आहे त वरी मुंहिंजे हज़रत उस्मान गनी जी नानाणी नुख उहा बि मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात सां मिलियल आहे। मुंहिंजा दोस्त जेकॾहिं तूं 1400 साल गुज़री वञण खां बाद में भी के सैयद जो अदब कंदो आहे इन्हीअ जे करे कंदो आहे त हिन सैयद जो ताल्लुक़ ऐं निस्बत मदीने वारे साईं सां आहे। चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह। अब तव्हां हिन 14वीं सदी में भी सैयदनि जो अदब कंदा हो बेअदबी कंदा हो। कुर्बान वञा मदीने वारे साईं था। हुजूर फरमाइन था मुंहिंजा उम्मतियो क़यामत ताईं मां तव्हां खे सबक थो ॾियां मुंहिंजे बच्चन अहल बैतन सां प्यार कंदा कयो जिथे न मुंहिंजी निस्बत ॾिसो हे सैयदा अहल बैत आले रसूला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था उन्हनि सां चङाई कंदा कयो उन्ही चङाईअ जो बदिलो तव्हां खे मिली त दुनिया में ई वेंदो पर जे भला रहिजी वियो त क़यामत में मां वेठो आहियां। 1400 साल में पीढ़ियूं त गड़ खणी मुजादा किथे किथे 80 पीढ़ी आहे किथे 30 पीढ़ियूं किथे 40 पीढ़ियूं 50 पीढ़ियूं अञा भी मथे नबी करीम के 1400 साल थिया इन पीढ़ियुनि में पीढ़ियूं खणी गण त मुजादा किथे थो वञी माण्हू 50-100 पीढ़ी खां पोइ हुन जो ताल्लुक़ नबी सही सां आहे। पर उहो सैयद असांजे आॾो ईंदो आहे असां जूं अखियूं झुकी वेंदियूं आहिनि मथे विहारींदा आहियूं पाण हेठि वेहंदा आहियूं हथ चुमंदा आहियूं दुआऊं घुराईंदा आहियूं नज़राना ॾींदा आहियूं इन्हीअ जे करे त आले रसूल आहे हिन जो रसूलुल्लाह सां ताल्लुक़ आहे। अड़े जेको 50 पीढ़ियुनि खां पोइ बि असांजे लाइ मुहतरम आहे ऐं जेको नबी जो दीदार भी करे ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जे पुठीअ जो ॾोहटो हुजे उन जो केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो हूंदो। इहा निस्बत छो थो विसारे छॾी नबी करीम जो जेकॾहिं सचो उम्मती आहीं त सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़ात बाबरकात जे लाइ तोखे अदब हुजणु खपे एतिराम हुजणु खपे। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सॻी भेण महबूब करीम अलैहिस्सलाम जे बाबे जी सॻी भेण जो ॾोटो मुबारक आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे फाट जो पुट आहे इन मां साबित थियो त सोणो उस्मान गनी बि मुंहिंजे नबी करीम जो माइट आहे। ॿी तव्हांखे मां दावा सां ॻाल्हि कयां दावा सां ऐं इहा तव्हांजे इल्म में इज़ाफ़े जी ॻाल्हि थींदी। आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं चओ केसी ताईं काॾा किथां खां वठी आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं हिकड़ी अहिड़ी फज़ीलत आहे जेका हज़रत उस्मान खे मिली आहे जेका कंहिंखे न का मिली आहे न का मिलंदी। आदम खां वठी क़यामत कंहिं बि माण्हूअ खे मिली त कान्हे पर मिलंदी बि कान्हे। कहिड़ी जो कंहिं बि नबी जूं ॿ न्याणियूं कंहिंजे भी निकाह में कोन आयूं जे आयूं त सैयदना उस्मान जे निकाह में आयूं। हजरत बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह तआला अन्हा हजरत उस्मान जे निकाह में आ उन मां हजरत उस्मान के पुटड़ो भी जाओ आ हजरत अब्दुल्ला उन जो नालो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा बीमार थी पवे अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम बदर जी लड़ाई जे लाइ तैयारी फरमाई। अल्लाह जो कुरान चवंदो आहे वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़ल्लह अहां बदर वारे ॾिहाड़े कमजोर हुयो पर मां अल्लाह तबारक व तआला तव्हांजी बदर में मदद करे तव्हांखे इज्जत बख़्शे छॾी। जबल सोणो नबी करीम मदीने शरीफ में हथियार ॿधी पंहिंजे साहबा जे जमा सां निकितो हज़रत उस्मान भी हथियार ॿधी जी सफ़ में बीह रहियो। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात हज़रत उस्मान के फरमाइनि था उस्मान छा इरादो आहे
किबला तू भी जंग जहाद ते महबूदों सां गॾु। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकत फरमाइन था रुकैया बीमार आ, तुझी घरवारी आ, मुंहिंजी न्याणी आ, आउं तोखे चवां तो उनजी खिदमत कर, तीमारदारी कर, उनजी सार संभाल लो। हज़रत उस्मान तो चे हाओ सही बीमार जी तीमारदारी करण सवाब आ, घरवारीअ जी खिदमत करण भी सवाब आ, अहां जी न्याणी आ उनजी खिदमत भी सवाब आ, पर